बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों जे त ही असां जंहिं वणनि में बीठा आहियूं इहे वण फ्लावरिंग कंडीशन ते अची विया आहिनि, यानी गुल हिननि में वणनि में अची विया आहिनि। हीउ ॾिसो स्लो स्लो करे ॾेखारो आहे हिनखे त हीउ ॾिसो हिन में ॻाढ़ा गुल बि अची विया आहिनि। ठीकु आहे, अच्छा गुल बि हीअ जेके आहिनि से ठहणु शुरू थी विया आहिनि, पर मोस्टली सभिनी ॿूड़नि में ऐं जेको आहे सो माना हीअ अची विया आहिनि स्टेज ते, पंहिंजो फ्लावरिंग स्टेज ते। ऐं उन खां सवाइ नंढिड़ो गोगड़ो बि ठही चुको आहे, जेके अहिड़ा छेड़ा आहिनि, हीअ गोगड़ी ठही चुकी आहे। हीअ ॾिसो। अच्छा, हाणे जेका मेन ॻाल्हि जेका टेक्निकली तव्हां सां मूं शेयर करणु चाहिए पई उहा इहा हुई त हिन वक़्तु जेका तव्हां हीअ गुल चेक कंदो त तव्हांखे 10-12 गुल छॾे वरी हिकिड़े गुल में तव्हांखे गुलाबी सुंडी नज़र ईंदी, गुलनि में गुलाबी सुंडी अची वई आहे। हीअ जेको आहे हिनखे असां ॿियनि लफ़्ज़नि में अंग्रेज़ी में चवंदा आहिनि फस्ट इनस्टार, माना पहिरियों जेको हिन जो शुरूआती मरहलो गुलाबी सुंडी जो उहो आहे। ऐं हीअ गुल में अचण वारो, छो जो अञा गोगड़ो ठहियो कोन्हे को, गुलनि में अंदरि अची वञे थो। ऐं इन खे ॾिसी ऐं जेको आहे सो दोस्त घबराइनि न, जेको आहे सो इहो न चवंदो हीअ का वॾी ख़तरे जी निशानी आहे, हीअ का बि ख़तरे जी निशानी कोन्हे को। हाणे तव्हां ॾिसो न, हीअ टेक्निकल पॉइंट अथव, टेक्निकल ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो, थोरो पोइते थियो आहे। हीअ ॾेखार, हीअ आहे हीअ जेको गुल तव्हां ॾिसो पिया, हीअ ॻाढ़ो गुल आहे, हीअ काल्ह अछो हो। ठीकु आहे, पोइ हिते वञ, हीअ ॾेखार, हीअ ॾिसो पिया, हीअ अॼु हींअर गुल माना खुले पियो, कलाक खां पोइ फुल खुली वेंदो ॼो, कलाक खां पोइ खुलंदो। ऐं हीअ जेको आहे सो शाम ताणी इहो वरी पोइ अहिड़ो ॻाढ़ो थियणु शुरू थींदो या ॿिए ॾींहुं ॻाढ़ो थी वेंदो राति जो। हिन गुल जी टोटल उमिरि जेका आहे 24 ॾींहं आहे, माना जॾहिं हिन में पॉलिनेशन जो अमल थी वेंदो त हीअ जेको आहे सो अल्टीमेटली ॻाढ़ो थियणो आहे। ॻाढ़े थियण खां पोइ छा थींदो त हीअ वरी ॿिए ॾींहुं किरी पवंदो। हेॾा ॾेखार, हीअ हेठि किरे पियो आहे, हीअ ॾिसो, हीअ किरे पियो आहे, हीअ किरे पियो आहे, हीअ किरे पियो आहे, किरे पियो आहे। वरी हीअ जितां किरियो आहे उते हीअ गोगड़ो ठही चुको आहे। हीअ ॾिसो, हिकिड़ो मिंट, हीअ गोगड़ो ठही चुको आहे। ठीकु आहे, हीअ जेको गुल आहे, हीअ गुल 3 किरिया पिया आहिनि पट ते, तव्हां ॾिसो। हीअ टेक्निकल ॻाल्हि अथव जंहिंखे तव्हांखे सम्झण जी आहे ज़रूरत। त इहो जॾहिं गुल अछे मञा ॻाढ़ो, ॻाढ़े मञा किरण खां पोइ हीअ गोगड़ियूं ठहणु शुरू थी वियूं आहिनि। अच्छा, त जेका गुलाबी सुंडी हूंदी आहे उहा इन गुल में हूंदी आहे, त इहा गुलाबी सुंडी बि हिन सां गॾु हेठि पट ते किरी पवंदी आहे। हेठि पट ते किरी पई, ख़तमु थी वई, इन जो को फंक्शन कोन्हे। हीअ जेके ख़ासि तौर ते असांजे दवाउनि जे कंपनियुनि वारा तव्हांखे हिकिड़ो गुल में या ॿिनि में माधाणी गुल नमूनो ॾिसी चवंदा आहिनि वारो कयो, ज़ुल्म थी ओड़े, घोड़ाड़े, वण तबाह थिया, स्प्रे कयो, इहो कोन्हे, सीरियस मसइलो न आहे। हीअ जेको फस्ट इन स्टार गुलाबी सुंडी जो आहे को बि ख़तरनाक न आहे। इहो वधि में वधि 10 खां 15% गोगड़नि में कन्वर्ट थींदो आहे, माना गोगड़े ख़राबु कंदो आहे, न त अक्सर करे हीअ सभु छणी वेंदा आहिनि। इहो तजुर्बात मुंहिंजा ज़मीदारी, हीअ टेक्निकल पॉइंट आहे, तव्हां ॾिसी छॾियो। यानी गुल में जॾहिं बि तव्हां ॾिसो सो बि जेकॾहिं मई महीने में या जून में इन में कुझु बि ख़तरो कोन्हे गुलाबी सुंडी जो। गुलाबी सुंडी जो ख़तरो तॾहिं थींदो जॾहिं तव्हांजी बारिशूं पवंदियूं, उन खां पोइ गोगड़े ते एगलिंग कंदी। हिन वक़्तु ख़बर छा पोज़ीशन आहे? हिन वक़्तु पोज़ीशन इहा आहे त हीअ जेका गुलाबी सुंडी जा परवाना, हीअ पंहिंजो परवानो न पर हीअ जेके आना, हीअ ॾींदो आहे हिन मुखड़ियुनि जे हिते, हिन पासनि ते, हिन कोम्पलनि ते आना एगलिंग कंदो आहे। पोइ हीअ जॾहिं गुल ठहंदो त हू उन गुल में घिड़ी वेंदा आहिनि। पर जॾहिं इहो ऐं पोइ जॾहिं हिन वक़्तु जेका पोज़ीशन आहे त जेकॾहिं गोगड़ो ठहे पियो त गोगड़ो कचो आहे, उन में जेकॾहिं कीड़ो घिड़े पियो या गुलाबी सुंडी घिड़े पई त उहा गोता खाई ॿुॾी मरी वञे पई, उन करे बि माना जेको आहे हिन जो मसइलो हल कोन पियो थिए। पर जेका जून नंबर जुलाई में जेका ईंदी सेकेंड स्टार जेको हिन जो ईंदो पंहिंजो गुलाबी सुंडी जो, उहो ख़तरनाक हूंदो। उहो आना ई गोगड़े जे कोम्पलनि ते ईंदो, जिते गोगड़ो ठही चुको हूंदो उन भरिसां ॾींदो ऐं गोगड़े में एंटर थी वेंदो। उहो ख़तरनाक हूंदो आहे, उनजो केयर करिणो आहे। हिन वक़्तु जेकॾहिं दोस्त जेके चाहिनि था त दवा जो स्प्रे करे सघनि था, जेके 15-20% गोगड़ा किथे डैमेज थिया उन्हनि खे बचाए सघंदा। अहिड़ियूं मुख़्तलिफ़ दवाऊं मार्केट में मौजूदु आहिनि ऐं कंहिं कंपनी वारे खां सलाह मशवरो करे हणी सघो था। पर कोशिशि कयो त हिन खे तव्हां सीरियस न वठिजो त हिन में हरू भरू दवा असां हणूं। असां दवा कोन पिया हणूं, हीअ वण बीठा अथव मुंहिंजा, ॾिसो न, हीअ बि माना 52-53 ॾींहं थिया आहिनि, हिन में 2 गोगड़ा बि लॻी चुका आहिनि। हुन खां पोइ मुखड़ियूं गुल सभु कुझु ठहनि पिया। असां हिन खे को बि स्प्रे कोन पिया कयूं, अञा जेको हफ़्तो खनि इंतज़ारु पिया कयूं त जीअं छो जो हाणे गर्मी थी आहे त वाइट फ्लाई वग़ैरह अचे पई। त इहे मुख़्तसिर ॻाल्हियूं जेके आहिनि तव्हां सां शेयर कयूं। महिरबानी तव्हांजी।